सिजावल के रहायशी ठेकेदार मोहम्मद उस्मान लोठो पारां शहर में करायल कमनि जूं सरकारी अदायगी न थियण करे परेशान थी दिल जी बीमारी में मुब्तला थी वियो। इन हवाले सां वधीक ॾिसूं था सिजावल खां CN न्यूज़ जे रिपोर्टर सलीम मल्हा जी हीअ रिपोर्ट। जी त सिजावल के पुराने ठेकेदार मोहम्मद उस्मान लोठो जे घर मौजूद आहियां ऐं उन जो चवणु आहे त मुंहिंजा टाउन कमेटी ते कयल कमनि जी रक़म रहियल आहे जेका अञा ताईं न मिली सघी आहे। अचो त हुन खां पुछूं त हुन जो छा चवणु आहे। अदा मसलो इहो ई आहे कि मुंहिंजा टाउन कमेटी ते पैसा रहियल इदारे ते तरक़ियाती कमनि जा डेवलपमेंट जा जंहिंमें अर्थ फिलिंग आहे, CC डैन आहे, वाटर सप्लाई जी चौधी आहे, दीवारी आहे, मेन गेट आहे, तक़रीबन 50 लाख रुपए जो वाटर सप्लाई जो कमु आहे जो 80% फाइनल थी चुको आहे ऐं 80% कमु पेमेंट न हुअण जे करे मूं बंदि करे छॾियो। ऐं टोटल मुंहिंजी पेमेंट आहे हिकिड़ो मुंहिंजा 3 कम आहिनि। वार्ड नंबर 4 RI मोहल्ला में उते बि CC डैन, CC रोड न सिविल कोर्ट जजिस कॉलोनी में उते बि साॻे कम लॻभॻि मुंहिंजे हिसाब सां 57 लाख रुपया आहे जेका, पर मुंहिंजे चवण सां 57 लाख कोन थींदी। ऐं चवां तो मुंहिंजी 57 लाख आहे, उन्हनि जी वेरिफिकेशन कराइनि, कमेटी विहारीनि, जेकी पेमेंट मुंहिंजी थिए थी जो मौजूदा जेको मुंहिंजो हक़ थिए थो मूंखे ॾिनो अदायगी हाई घोड़ा मूं कई 2 साल एहतिजाज कयो, डिप्टी कमिश्नर ऑफिस में कयो, टाउन में कयुमि, कंदे कंदे 2 साल एहतिजाज कंदे बीमार थी चुको। हाँ लास्ट स्टेज ते आउं पंहिंजे खट दाख़िल घर में पियो आहियां। खट खां उते घर ई घटे खां ॿाहिरि नथो वञी सघां। डॉक्टरनि लेटर कढी ॾिनो आहे इंडस कराची अस्पताल जो। हाणे इंडस कराची अस्पताल पुॼां कीअं, मूं वटि त बस जे भाड़े जा पैसा कोन्हे, न बस में वेहण जहिड़ो माण्हू आहे, न वेन में। गवर्नमेंट खां अपील इहा कंदा अला अख़्तियारियूं जेके बासर अला अख़्तियारियूं मगरब जो टाइम आज़ान थी रहिया अला उनखे हिदायत ॾे ऐं मुंहिंजो नोटिस वठनि। चीफ जस्टिस खे गुज़ारिश आहे, सेशन जज सुजावल के, सीनियर सिविल सुजावल के बाबा मुंहिंजो नोटिस वठो, 100 मोटो वठो, मूंखे मुंहिंजो हक़ ॾियारियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची